पीपी सिंध के सदर निसार खोड़ो ऐं सूबाई वज़ीर सुहेल अनवर सियाल चयो आहे त सिंध में पाणी की शदीद खोट आहे। आबादीकरण त परे जी ॻाल्हि पर माण्हू पीअण जे पाणी लाइ परेशान आहिनि। कोटड़ी में सिंधु दरिया के कप ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे निसार खोड़े ऐं सुहेल अनवर सियाल चयो त इरसा जो चेयरमैन कूड़ ॻाल्हाए रहियो आहे त कोटड़ी का डाउन स्ट्रीम में 40,000 क्यूसिक पाणी ज़ाया थी रहियो आहे। हिन वक़्तु कोटड़ी का हेठि पाणी 200 क्यूसिक बि नाहे। हुननि चयो त असां पाणी लाइ सॼी सिंध में 3 तारीख़ खां 15 तारीख़ ताईं मरहलेवार एहतजाज करे रहिया आहियूं। असां पाणी वठण लाइ मैदान में निकिता आहियूं। हुननि चयो त असां जनरल मुशर्रफ खे बि पाणी जे मसइले ते ॾींहं जा तारा ॾेखारिया हुया, हाणे बि ख़ामोश न वेंदासीं। हुननि चयो त सिंधु दरिया मां पाणी जे बजाए वारी उॾामी रही आहे। पाणी जो कानून आहे त जेको पुछड़ी में हूंदो आहे त उन जो पाणी ते वधीक हक़ हूंदो आहे, पर हिते सिंध जा समूरा हक़ लताड़िया विया आहिनि। हुननि चयो त गुडू बैराज वटि सिर्फ़ 55,000 क्यूसिक पाणी आहे। उन मां बि तोस आई गुडू जे विच मां 20,000 क्यूसिक पाणी कीअं गुम थी वञे थो। हुननि चयो त सिंध में अॻु में सारियूं ववण ऐं कणिक जा फसल ॿियनि सूबनि जी भेट में अॻुवाट थींदा हुआ, पर हिन साल अञा ताईं उहे फसल पोखिजी न सघिया आहिनि। हुननि चयो त असीं चऊं था त इरसा 91 जे ठा मुताबिक़ 1,28,000 क्यूसिक पाणी ॾे, पर इरसा असांखे सिर्फ़ 65,000 क्यूसिक पाणी ॾेई रही आहे। इरसा जांच कराए त तोसा का सिंध जो पाणी चोरी कयो पियो वञे। हुननि चयो त असीं चाहियूं था त टेलीमेंट्री सिस्टम मथां खां हेठि अचे, उन जी शुरूआति पंजाब खां कई वञे। असांखे को बि एतिराज़ न आहे। उन्होंने एक सवाल के जवाब में चयो त कालाबाग डैम मां निकिरंदड़ केनालनि ते असांखे एतिराज़ हो, पर तरबेला खां मथे डैम ठाहिण ते असांखे को बि एतिराज़ न आहे। पंजाब में अंडरग्राउंड पाणी मौजूदु आहे, असां वटि अंडरग्राउंड पाणी न आहे। उन मौक़े ते आजिज़ धामरा, जबार ख़ान, सरफराज़, राजर मोहन, लाल कोहिस्तानी, एमपीए हिना दस्तगीर ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ।